أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اليوم أكملت لكم دينكم وأتممت عليكم نعمتي ورضيت لكم الإسلام دينا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم بارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين. درود شریف بلند آواز سے اللهم صل وسلم بارک علی سیدنا و نبینا و مولانا محمد و آلہ و اصحابہ اجمعین. نہایتی واجب الاحترام جناب صدر گرامی قدر و معزز علماء کرام و سادات عظام ऐं बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाइरो अजीज़ो दोस्तो, अॼोकी हिन बाबरकत महफ़िल में अवां बुज़ुर्गनि जे आॾो मूं गुनहगार क़ुरान मजीद जी हिक आयत करीमा तिलावत कई आहे. इंशा अल्लाह अज़ीज़ उन्हीं जे बारे में कुछ ॿुधाइण जो इरादो आहे. मूंखे दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला जल्ल मजदहू शान पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल मूंखे हिन आयत करीमा जो सही माना में अल्लाह ताला मफ़हूम बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए. उन खां बाद में इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तव्हांजी ऐं असांजी रब करीम ही हाज़िरी क़बूल फरमाए. अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजो हेतिरो वॾो इज्तिमा अवां जे अक़ीदत, मुहब्बत, जज़्बे ऐं शौक़ ते दलालत करे थो. पाण ख़ुदा ताला जे रहमत में उम्मीदवार थी हितड़े आया आहियूं. इंशा अल्लाह अज़ीज़ हितां पंहिंजूं ख़ुदा जे रहमत सां झोलियूं भरे पोइ वेंदासूं. जिथे अल्लाह जो पाक कलाम पढ़जे, महबूब करीम जी हदीस पढ़ी वञे, हक़ ऐं सच जूं ॻाल्हियूं थियनि, उते ख़ुदा ताला जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे. ऐं जॾहिं बारिश वसंदी आहे त पोइ उन बारिश खां सभई मुस्तफ़ीज़ थींदा आहिनि. यकीनन अल्लाह ताला जे रहमत जी जॾहिं अॼु बरसात थींदी
त तव्हां असां सभई उनी रहमत वारी बरसात मां हिस्सा वठंदासीं। मूं तव्हांजे आॾो जेका आयत तिलावत कई सभ खां अव्वल उन जो तर्जुमो मां ॿुधायां, माना ॿुधो त जीअं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में छा इरशाद फरमायो आहे, छो त ख़ुदा जो कलाम ॿुधणु फर्ज़ आहे, उनखे सम्झण बि ज़रूरी आहे, उन ते अमल करण बि लाज़िम आहे। असीं तॾहिं उन ते अमल कंदासूं जॾहिं का ॻाल्हि सम्झ में ईंदी, पर जे सम्झ में ई कुझु न ईंदो त पोइ अमल छा थिए कबो। इन जे लाइ गौर सां तव्हां ॿुधो, इत्मीनान सां ॿुधो। अल्लाह ताला जे पाक कलाम जो मफ़हूम ज़हन नशीन कयो, बेड़ा पार थी वेंदा। मां हाणे तव्हांजे आॾो बिला ताख़ीर आयत करीमा जी माना पुतायां थो, पर तव्हांखे अपील आहे त मुहबत सां, ज़ौक़ ऐं शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां मुंहिंजे महबूब करीम ते दुरूद पढ़ो त तव्हांखे आयत करीमा जी माना ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। रब करीम जल्ल जलालहू अमन वालू इरशाद फरमायो, अल-यौम, इन जी माना आहे अॼु। जे तव्हां असां चवंदा आहियूं बाबा अॼु फलाणो ॾिहाड़ो आहे, अॼु फलाणे जी शादी आहे, अॼु फलाणो अचणो आहे, त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, अल यौम, अॼु, अकमलतु लकुम दीनकुम, मां रब करीम जल्ल जलालहू अमन वालहू तव्हांजो दीन मुकम्मिल करे छॾियो। व अतममतु अलैकुम निअमती, ऐं मूं पंहिंजूं नेमतूं तव्हांजे मथां तमाम करे मुकम्मिल करे पूरियूं करे छॾियूं, अधूरियूं छॾियूं ई कोन। मूं पंहिंजूं नेमतूं तव्हां ते तमाम मुकम्मिल कयूं। वरदीतु लकुमुल इस्लाम दीना, ऐं मां रब करीम जल्ल जलालहू अमन वालहू अव्हांखे दीन इस्लाम ॾेई, मां रब करीम जल्ल जलालहू अमन वालहू तव्हांजे मथां इन दीन इस्लाम जे करे राज़ी थी वियो आहियां। आयत जी माना पूरी थी वई, नंढड़ी आयत आहे। अल्लाह जी फरमायो, अॼु मूं तव्हांजो दीन मुकम्मिल कयो, तव्हां ते मूं पंहिंजूं नेमतूं तमाम करे छॾियूं, पूरियूं पूरियूं तव्हांखे नेमतूं ॾिनमि, ऐं तव्हांखे दीन इस्लाम ॾेई मां तव्हां ते राज़ी थी वियो आहियां। हाणे इहा त थी आयत जी माना। हाणे थोरी तशरीह, इहो अल यौम कहिड़े ॾींहं जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो त अॼु। मुंहिंजा दोस्त, तव्हां असांखे ख़बर आहे त अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालहू अलहम्द खां वन्नास ताईं, बिस्मिल्लाह जे बा खां वन्नास जे सीन ताईं, इहे 30 ई पारा क़ुरान पाक जा पंहिंजे हबीब करीम जे मथां नाज़िल फरमाया। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, रब करीम जी ज़ात क़ुरान मोकिलींदो हो, जिब्रील खणी ईंदो हो, मुहम्मद करीम जे सीने जे मथां नाज़िल फरमाईंदो हो, ऐं जीअं जीअं क़ुरान नाज़िल थींदो वेंदो हो, अल्लाह जो हबीब करीम उनखे यादि कंदो वेंदो हो। ऐं इहो 83 पारा हिकिड़े दफ़े नाज़िल कोन थियो आहे। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे मथां 23 साल नाज़िल थींदो रहियो। घणा साल? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 सालनि जा हुआ। अल्लाह पाक पंहिंजे हबीब करीम जे मथां पहिरीं सूरत नाज़िल फरमाई, इक़रा
बिस्म रब्बिकल्लज़ी खलक। उन टाइम ते मुझो महबूब मोहम्मद करीम गार हिरा में हो, गार में वेही खुदा जी इबादत फरमाइंदो हो। मक्के शरीफ का हो जबल ॿाहिरि आहे, अॼु बि लखे हाजी वेंदा आहिनि, उन जबल जो दीदार कंदा आहिनि। उहो गार अञा सलामत आहे, जंहिं गार में वेही मुंहिंजे महबूब करीम पंहिंजे रब जी इबादत फरमाई आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम उते खुदा जो ज़िक्र कंदो हो, खुदा जी इबादत कंदो हो। मक्के खां महबूब करीम अलैहिस्सलाम वञी उन गार में वेही अकेलो पंहिंजे रब्बुल आलमीन खे रिझाईंदो हो। उन गार जे अंदरि खुदा तबारक व तआला सभ खां पहिरीं पहिरीं वही मुंहिंजे मोहम्मद करीम ते नाज़िल फरमाई। ऐं अवां ईअं खणी सम्झो त वहीअ जी इब्तिदा ऐं वहीअ जो नुज़ूल उन्ही गार खां शुरू थियो। पर ईअं न चइजां त का मुंहिंजे नबी करीम जी नबूवत उन ॾिहाड़े शुरू थी, न। वही जो नुज़ूल 40 सालनि खां पोइ गार हिरा में थियो आहे, पर नबूवत त मुंहिंजे महबूब करीम जी उन वक़्तु ही जो अञा आदम अलैहिस्सलाम पाणी मिटी में पियो हो। खुद हुजूर करीम खां पुछो अथनि मता वजबत लकन नबूवह, या रसूल अल्लाह अवां खे नबूवत कॾहिं मिली? पाण फरमाइनि था कुंतु नबिय्यन व अबी आदम लमुनजदलुल बैनल माए वत्तीन। मुंहिंजो बाबो आदम अलैहिस्सलाम जेको सभिनीनि सां नंढो बाबो आहे, उहो अञा पाणी ऐं मिटीअ में मलाइक उन खे ॻोहे रहिया हुआ, अञा हुन जो वजूद बि कोन ठहियो हो। ईअं खणी सम्झो त गारे गप जी शक्ल हुई। मुस्तफ़ा फरमाइनि था आदम अञा गारे गप में हो त मां मोहम्मद उन खां बि अॻे ही नबी हुयसि। अब ताड़ी न वॼायो, ताड़ी न वॼायो। दीनी प्रोग्राम आहे, इस्लामी प्रोग्राम आहे, इन में ताड़ी जे जॻह ते चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ त मुंहिंजा सजण साईं नबूवत त मुंहिंजे हबीब जी जहान खां अॻे आहे, पर उन जो ऐलान तॾहिं थियो जॾहिं पाण ज़ाहिरी सूरत, ज़ाहिरी जिस्मानी शक्ल में दुनिया ते आया ऐं 40 साल गुज़री विया। 40 सालनि जे जमार में पाण गारे हिरा में वेठा, उते अल्लाह जी इबादत कंदा रहिया। आख़िर उहो ॾिहाड़ो बि आयो जो जिब्रील ख़ुदा ताला वटां पहिरीं पहिरीं सूरत खणी आयो ऐं महबूब करीम जे आॾो बि हुज़ूर खे चए इक़रा मुंहिंजा सोना हाणे पढ़। उन्ही गार जो ॿियो नालो बि आहे, गार जंहिं जबल में आहे उन गार खे त चइबो आहे गारे हिरा, पर जबल खे चइबो आहे जबल नूर। छा? ॾाढे त चओ कहिड़ो जबल? जंहिंमें गार हिरा, जंहिंमें पाण अंदरि वेहंदा हुआ, इबादत कंदा हुआ, उते अल्लाह ताला वही मोकिलियो। मूंखे ॾाढो सोच ईंदी आहे त इन्ही जबल जो नालो अॼु ताईं मटे न सघिया। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, कई दौर आया, कई ज़माना आया। अॼुकल्ह त नजदुनि जी हुकूमत आहे, उहे वसु कनि हा त नालो मटाए छॾियऊं, पर मुंहिंजा दोस्तो नालो कोन मटाए सघिया। जबल जो नालो आहे जबल नूर। उन जबल में गार आहे, गार जो नालो आहे गारे हिरा। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मां तव्हांखे दावत फ़िक्र थो ॾियां, सोचण जी ज़रूरत आहे, फ़िक्र जी ज़रूरत आहे। अदा जेकॾहिं जबल नूर थी सघे थो त मुहम्मद नूर छो नथो थी सघे? या रसूल अल्लाह। हाणे नारा बंद, घणी ढड़ो कयो। हाणे ॿुधो,
और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जेकॾहिं महबूब करीम अलैहिस्सलाम उन गार में वेहे अल्लाह जी इबादत करे, अल्लाह जो क़ुरान नाज़िल थिए, उन महबूब जे वेहण सां, महबूब ते क़ुरान जे नुज़ूल सां उन जबल जो नालो ई पइजी वञे नूर। अदा जेकॾहिं पत्थर नूर थी सघे थो त आमना जे लाल खे बि नूर चई सघिजे थो। ख़ैर, तव्हां इहा ॻाल्हि सम्झी विया। हाणे अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु व मन वालुहु पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम ते इहा पहिरीं सूरत नाज़िल फरमाई, इक़रा जी। उन खां पोइ इहो सिलसिलो 40 सालनि खां जो शुरू थियो त हलंदो 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 आख़िरी वक़्तु अची वियो। 23 साल गुज़री विया। महबूब करीम जी ज़ाहिरी ज़िंदगी 63 वरिह खे पहुती। अल्लाह तबारक व तआला क़ुरान शरीफ़ जी कॾहिं रुकू नाज़िल करे, कॾहिं सूरत नाज़िल करे, कॾहिं अधु सूरत नाज़िल करे, कॾहिं अधु आयत नाज़िल करे, कॾहिं सॼी आयत नाज़िल करे। इहो ख़ुदा जी मर्ज़ी ही ईअं सिलसिलो हलंदो रहियो। पर जेका मूं तव्हां जे आॾो आयत पढ़ी त अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम, अल्लाह ताला फरमाए थो अॼु मां अल्लाह तव्हांजो दीन मुकमिल कयो। ओ ॾींहुं कहिड़ो हो? उहो ॾींहुं हो जॾहिं मुंहिंजे मोहम्मद करीम अरफात में आख़िरी हज कयो हो, जेके चइबो आहे हज्जतुल वदा। छा चइबो आहे? हज्जतुल अलविदाई हज, महबूब जो आख़िरी हज। छो त उन हज में ख़ुदि पाण करीम ने इशारो फरमायो हो, पंहिंजे ग़ुलामनि खे फरमायो हुयो त मुंहिंजा ग़ुलामो, मां मुहम्मद करीम खां सिखी वठो, मूंखां ॿुधी वठो, मां तव्हांखे जेको पैगाम पहुचायां थो उनखे यादि करे वठो। थी सघे थो वरी मुंहिंजी तव्हां सां हिन जाइ ते मुलाक़ात न थिए। अल्लाह जे हबीब आख़िरी जेको हज्जतुल वदा जो ख़ुतबो आहे, उन्ही में इहे अल्फाज़ फरमाया आहिनि, जंहिंमां असांखे सबक़ थो मिले त महबूब करीम खे इहा ख़बर हुई त मां वरी ईंदड़ हज ते हिते कोन हूंदुसि, हिन दुनिया खे अलविदा करे वेंदुसि। अञा इल्म ग़ैब छा खे चइबो आहे, नबी खे ख़बर ई न, तॾहिं त नबी ॿुधाए पियो त मुंहिंजो आख़िरी हज आहे। ज़ाहिरी तरह पाण फरमाइनि था त मां तव्हां खां मोकिलाए वेंदुसि, पर हक़ीक़त में अल्लाह जा नबी दुनिया मां बुरके मटाइण खां पोइ बि ज़िंदा हूंदा आहिनि। असांजे दिलबर नबी जो त वॾो शान आहे, असांजे हबीब जी त वॾी अल्लाह ताला इज़त कई आहे। पर जेके ॿिया ख़ुदा जा नबी हा, उहे बि मुअज़्ज़ज़ नबी, इज़त वारा हा। हर नबी ज़िंदा हूंदो आहे। ऐं ख़ुदि नबी करीम पाण फरमाइनि था त नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु, ऐं दुनिया वारो ॿुधी छॾियो, अल्लाह जो नबी ज़िंदा हूंदो आहे, ख़ाली ज़िंदा कोन हूंदो आहे, बल्कि अल्लाह जो नबी पंहिंजे मज़ार शरीफ़ में अल्लाह पाक जो रिज़्क़ रोज़ी भी वापराईंदो आहे। हर नबी ज़िंदा, चओ हर नबी, असांजो नबी भी। तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह। आला हजरत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी फरमाइनि था त मूंखे सोना अल्लाह जो कसम आहे, तू ज़िंदा, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह। वल्लाह जी माना छा आहे? अल्लाह जो कसम आहे। वल्लाह जी माना छा आहे? तव्हां बि चओ तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह। मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। ऐ मुंहिंजा हबीब, तू ज़ाहिरी तरह हिन मुंहिंजे अखियुनि खां मूंखां ग़ाइब थी वियो आहे, लेकिन मूंखे ख़ुदा पाक जो कसम आहे त तूं मुहम्मद करीम ज़िंदा आहीं। तव्हां पडरीदनि जे मुस्लमाननि जो कहिड़ो अक़ीदो आहे? सोणो नबी ज़िंदा,
जज़ाकल्लाह माशाअल्लाह। आशिकन मोहब्बत वारनि जो शहर आहे। मुंहिंजा दोस्तो मुस्लमान जो ईमान ऐं अक़ीदो आहे त असांजो नबी ज़िंदह नबी आहे। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, अल्लाह ताला फरमाए थो अल यौम, अॼु यानी कहिड़े ॾिहाड़े? ओ हज्जतुल वदा वारे ॾिहाड़े। मुंहिंजे महबूब पाक पाण फरमायो, हे मुंहिंजो अलविदाई हज आहे, थी सघे थो ईंदड़ साल मां मोहम्मद करीम जी तव्हां सां हिन जाइ ते मुलाक़ात न थिए। ऐं वाकई मुंहिंजे महबूब करीम हज खां पोइ मुहर्रम, ज़िलहज जे महीने खां पोइ मुहर्रम, पोइ सफ़र, पोइ रबीउल अव्वल जो महीनो शुरू थियो त रबीउल अव्वल शरीफ़ जे 12 तारीख़ ते मुंहिंजे महबूब करीम हिन दुनिया मां पर्दो फरमायो। ईअं सम्झो त हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज थींदो आहे ज़िलहज जे 9 तारीख़। कहिड़ी तारीख़ बाबा? ज़िलहज जी 9 तारीख़ ते इहा आयत लथी आहे, अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम, अॼु मां रब करीम तव्हांजो दीन मुकमिल कयो आहे। व अतममतु अलैकुम निअमती, ऐं मूं तव्हां ते पंहिंजी नेमत तमामु फरमाई आहे। व रदीतु लकुमुल इस्लाम दीना, ऐं मां पंहिंजो दीन तव्हांजे मथां मुकमिल फरमाए छॾियो आहे। त मुंहिंजा दोस्त महीने मां 9 ॾिहाड़ा कढ त बाक़ी घणा बचा? 30 ॾिहाड़नि जो महीनो कयो भला, 30 ॾिहाड़ा, 30 मां 9 कढो त बाक़ी घणा बचा? काॾे ॻाल्हायो? 21 ॾिहाड़ा ज़िलहज जा, मुहर्रम सॼो, मुहर्रम खां पोइ सफ़र बि सॼो, 2 महीना 21 ॾिहाड़ा। उन खां पोइ रबीउल अव्वल शुरू थियो त रबीउल अव्वल शरीफ़ जा वरी 12 ॾिहाड़ा। 21 हो 12 ई ॻंढियो, घणा थिया? 3 महीना, 3 महीना ई 3 ॾींहं। मुंहिंजे महबूब करीम इन आयत करीमा जे नुज़ूल खां बाद में 3 महीना ऐं 3 ॾींहं हिन दुनिया में बसर फरमाया। उन खां बाद में अल्लाह जे हुकुम सां मुंहिंजे महबूब पर्दो फरमायो ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला फरमायो, मुंहिंजा हबीब तूं पंहिंजे उम्मत खे ऐलान करे ॿुधा त तव्हांजो दीन मुकमिल थी चुको आहे। हाणे मुंहिंजी नेमत बि तव्हां ते मुकमिल आहे, दीन बि मुकमिल आहे। मां रब करीम तव्हां ते राज़ी आहियां जो मां तव्हांखे इस्लाम दीन अता फरमायो आहे। हिकिड़ो मुग़ालतो थींदो आहे, उन जी सफ़ाई करे पोइ अॻिते हलां। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत भी 12 रबीउल अव्वल ते आहे। कहिड़ी तारीख़ ते? त वफ़ात भी असां जॾहिं सुन्नत जमात वारा जुलूस कढंदा आहियूं 12 रबीउल अव्वल जो, सरकार की आमद मरहबा, हैं बैनर लॻाईंदा आहियो, झंडा लॻाईंदा आहियो, जुलूस कढंदा आहियो, शरबत विराईंदा आहियो, जलसा कंदा आहियो, नातख़ानी कंदा आहियो, ख़ुशी कंदा आहियो। पोइ मुखालिफ़ ॿियो वार कोन ॾिसंदो आहे, चवंदो आहे हाणे ॾिठी नबी जी अॼु वफ़ात जो ॾिहाड़ो आहे, हे नबी जे वफ़ात ते ख़ुशी था कनि। मतिलब छा? त न करणु खपे, नबी जी वफ़ात थिए वरी ख़ुशी था कनि। ऐं माण्हुनि खे वरी छा ॿुधाईंदा त न, नबी करीम जी विलादत आहे 9 तारीख़। इहा पक्की ॻाल्हि आहे, 12 पक्की आहे वफ़ात, बाक़ी 12 विलादत वारी ॻाल्हि कच्ची आहे। 12 तारीख़ विलादत कान थी आहे, इहा ॻाल्हि कच्ची आहे। बाक़ी वफ़ात पक्की आहे 12 तारीख़। बाक़ी पक्की ॻाल्हि जेका विलादत जी असां 9 तारीख़ आहे। हे जेके सुन्नी आहिनि न या रसूलुल्लाह वारा, इहे मीलाद था, नालो मीलाद जो आहे, पर नबी जे वफ़ात ते ख़ुशि था थियनि पिया। मुंहिंजा सोहणा, असल ॻाल्हि मां तव्हांखे अर्ज़ु कयां, इहे अथव सभई अथव अणपईअ जा पार। छा? न पईअ जा पार। हाणे ही था चवनि त सुन्ननि खे खपे त 9 मल्हायो, मिलादत नबी जी 9 तारीख़ आहे, 12 त वफ़ात आहे, 12 छो था मल्हायो? मां थो चवां ठीकु आहे, तव्हां मीलाद जे नाले सां 9 मल्हायो, असां तव्हां सां गॾु आहियूं। चलो असां भला 12 तो हथ खणूं था, पर तव्हां 9 भला तव्हां 9 त मल्हायो। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो कोन मल्हाईंदा, फी क़ुलूबिहिम मरदुन फज़ादहुमुल्लाहु मरदा।
इन्हनि जे कल्बनि जे अंदर बीमारी आहे। मुंहिंजा दोस्तो जॾहिं मोमिन मीलाद मल्हाईंदा आहिनि त इहा बीमारी अञा हिननि जी वधंदी आहे। बाक़ी रहियो साल हो त महबूब जी वफ़ात ते असां ख़ुशि कोन थींदा आहियूं, छो त अहले सुन्नत जो त बुनियादी अक़ीदो आहे त नबी ज़िंदा ख़ाली ज़िंदा कोन्हे, नबी जा ग़ुलाम वली बि ज़िंदा आहिनि। अला इन्न औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा। खबरदार खबरदार, अल्लाह जा वली बि कोन मरदा आहिनि, उहे बि हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदा आहिनि। अल्लाह जा वली ज़िंदा आहिनि त असांजो नबी बि ज़िंदा। भली महबूब करीम दुनिया में 12 तारीख़ बुरको मटायो आहे, पर असांजो नबी इन बुरके मटाइण जे बावजूद बि ज़िंदा। पहिरीं त ॻाल्हि इहा जो तव्हांखे मूं हदीस पाक ॿुधाई, इब्न माजा शरीफ़ जी हदीस पढ़ियमि, जंहिंमें हुज़ूर फरमाइनि था त नबीयुल्लाह हय्युन व युरज़क़, अल्लाह जो नबी ज़िंदा ऐं हुनखे रिज़्क़ रोज़ी मिलंदो आहे। पर ॿियो तव्हांखे दलील पेश कयां, अल्लाह तबारक तआला जल जलालहु अमन वालो क़तई तौर क़ुरान पाक में हुकुम फरमायो आहे त मौलवी हुजे, हाफ़िज़ हुजे, पीर हुजे, वॾेरो हुजे, सरदार हुजे, नवाब हुजे, केर बि हुजे, मरी वञे उन जी ज़ाल सां इद्दत गुज़ारण खां पोइ निकाह जाइज़ आहे। पर क़ुरान में अल्लाह ताला कतई नस सां फरमायो, ख़बरदार मुंहिंजे मुहम्मद करीम जे बुरके मटाइण खां पोइ कंहिं बि बीबी सां निकाह जाइज़ कोन्हे। छो जाइज़ कोन्हे? तफ़सीर लिखनि था, इन्ही जे करे जो मालिक वेठो आहे। जंहिंजो मुड़ुस जहिड़ो हूंदो तंहिंसां निकाह कोन थींदो। इहो ई फ़लसफ़ो आहे जो नबी करीम जे घर वारनि सां महबूब जे विसाल खां बाद में बि कंहिंखे निकाह जी इजाज़त कान्हे। इन्ही जे करे इजाज़त कान्हे जो अल्लाह तबारक व तआला नबी करीम अलैहिस्सलाम खे ज़िंदा फरमायो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, भली मुंहिंजे हबीब करीम जो 12 तारीख़ विसाल थियो आहे, पर इन जे बावजूद बि ज़िंदा आहिनि। त इहा आयत मूं जेका तव्हां जे आॾो पढ़ी, इहा मौक़े कहिड़े ते लथी आहे? हज्जतुल वदा जे टाइम ते अरफात जे मैदान में 9 ज़िलहज जो ॾिहाड़ो हो, ऐं हो ॾिहाड़ो बि वरी मज़ेदार जुमे जो ॾिहाड़ो हो। हाणे इन्ही ते मथां थोरी रोशनी विझां, पंहिंजे मौज़ूअ ते मां इंशाअल्लाह अॻिते हलां थो, पर इन ॻाल्हि खे थोरो छॾाईंदा हलूं, निबेरींदा हलूं, मसइले जी वज़ाहत थींदी हले, मज़ो पोइ आहे, अध में ॻाल्हि न छॾबी, अॻिते हलूं था। पर इन बारे में थोरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। हिकिड़ो दफ़ो चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुखारी शरीफ जी हदीस आहे। कहिड़े किताब जी अदा? हवालो अहिड़े किताब जो पेश कयां जो सुभाणे ईअं न चवनि त सही ज़ईफ़ हदीस पढ़ियई। तोखे हर उहा हदीस ज़ईफ़ नज़र ईंदी आहे मुला, जंहिंमें मुंहिंजे मुहम्मद करीम जो शान हूंदो आहे। उहा तोखे ज़ईफ़ नज़र ईंदी आहे, इन्ही जे करे जो तुंहिंजूं अखियूं बि ज़ईफ़, तो वारो चश्मो बि ज़ईफ़। पोइ ज़ईफ़ चश्मो अखियुनि ज़ईफ़ ते लॻाए जो हदीस पढ़ंदो आहे त पोइ तोखे ज़ईफ़ नज़र ईंदी आहे हदीस। पर मुहबत जो चश्मो हुजे, मुंहिंजा दोस्त अक़ीदत जूं अखियूं हुजनि, त महबूब जे शान वारी का बि हदीस ज़ईफ़ कान्हे। बुखारी शरीफ में बीठो आहे हिकिड़ो यहूदी आहे, केरु अदा? हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि आयो आहे। ॿी रिवायत में ईंदो आहे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास वटि आयो आहे। ॿई नबी करीम जा सहाबी आहिनि। उनखे चवे थो यहूदी, ओ साईं चए तव्हांजे क़ुरान में हिकिड़ी आयत आहे, उहा एॾी त शान वारी आहे, एॾी त भलारी आयत आहे, एॾी त इज़त वारी आयत आहे। ओ सोहणा सहाबी नबीअ जा, जेकॾहिं अहिड़ी आयत असां यहूदुनि ते नाज़िल थिए हा त असां उन ॾिहाड़े में ईद मल्हायूं हा। उहा तव्हांजे क़ुरान में आयत आहे
असां ते कान लथी, अहिड़ी आयत जहिड़ी तव्हां ते लथी आहे, जहिड़ी आयत तव्हां जे क़ुर में आहे, अहिड़ी न आयत असां यहूदनि ते लहे हा त असांखे एॾी ख़ुशी थिए हा, एॾी ख़ुशी थिए हा जो जंहिं ॾिहाड़े उहा लहे हा उहो ॾिहाड़ो हमेशह हमेशह असांजे लाइ ईद हुजे हा। हाणे हुन जे चवण जो मतिलबु छा आहे? हुन जे चवण जो मतिलबु इहो आहे त इन्ही आयत जे नुज़ूल वारे ॾिहाड़े खे तव्हां ईद करे छो नथा मल्हायो? सम्झो था अलाए न? इन आयत जे नुज़ूल वारे ॾिहाड़े खे अव्हां ईद छो नथा करे मल्हायो? असां ते लहे हा अहिड़ी आयत त असां ईद करे मल्हायूं। मुंहिंजे महबूब जा सहाबी सम्झी विया। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास या हजरत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, ओ यहूदी तो रुगो ॻाल्हि कई आहे त तव्हां ते हिकिड़ी आयत लथी आहे, असां ते लहे हा त असां ईद करे मल्हायूं हा। अञा तो आयत जो नालो कोन खयो आहे, पर मूंखे ख़ुदा जो कसम आहे उहा आयत बि मूंखे मालूम आहे, उन जे लहण जो टाइम बि मूंखे मालूम आहे, त उन जी तारीख़ बि मूंखे मालूम आहे, त उन जी जाइ बि मूंखे मालूम आहे त काथे लथी हुई। ओ यहूदी तुंहिंजो इरादो आहे अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। तुंहिंजो मतिलबु आहे इन आयत जे बारे में त अल्लाह तव्हां मुस्लमान खे ख़ुशख़बरी ॾिनी आहे त मां तव्हांजो दीन मुकमिल करे छॾियो आहे, मूं तव्हां ते नेमतूं तमामु करे छॾियूं, मां रब तव्हां ते राज़ी थी वियुसि। इहो तव्हां मुस्लमाननि जे लाइ ख़ुशख़बरी आहे त तव्हां ख़ुशी कयो, इन ॾिहाड़े खे ईद करे मल्हायो। यहूदी चए हाओ मुंहिंजो इहो इरादो आहे। हज़रत उमर फरमाए थो तोखे ख़बर कान्हे इहा आयत 9 ज़िलहज जे ॾिहाड़े लथी ही, अरफात जे मैदान में लथी ही, ऐं ॾिहाड़ो बि जुमे जो हो, ऐं तूं थो चवीं त ईद कोन करे मल्हायो। पर यहूदी ॿुधी छॾ, असां मुस्लमाननि जे लाइ 9 ज़िलहज जो ॾिहाड़ो बि ईद आहे, त जुमे जो ॾिहाड़ो बि असांजे लाइ ईद आहे। तूं चवी या न चवी, तुंहिंजे चवण खां अॻे ई असांजे लाइ ॿई ॾिहाड़ा ईद आहिनि। तूं थो ताना हणी त तव्हां ईद करे नथा मल्हायो, असां वटि तुंहिंजे चवण खां अॻे ई ईद आहिनि। जुमो बि हफ़्ते जी ईद आहे, ऐं 9 ज़िलहज बि इन जे करे ईद आहे जो 9 ज़िलहज जे शाम जो ईद जी राति हूंदी आहे। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे ग़ुलाम सहाबी सगोरे यहूदीअ खे चुप कराए छॾियो त तूं थो चवीं त ईद करे नथा मल्हायो, असां इन ॾिहाड़े खे ईद करे मल्हायो आहे। इहो अल्लाह तबारक व तआला आयत मोकिली अहिड़े मौक़े ते आहे जेको असां मुस्लमाननि जे लाइ अॻे ई ईद आहे। ॻाल्हि ख़तम। ॻाल्हि हाणे मां तव्हां खां हिकिड़ी सुवाल कंदुसि। अदा जेकॾहिं हिकिड़ी आयत अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना, या हिकिड़ी आयत आहे, या जंहिं ॾिहाड़े लहे उहो ॾिहाड़ो हज़रत अमीर उमर जे चवण मुताबिक़ ईद आहे। हिकिड़ी आयत जंहिं ॾींहुं लहे उहो ॾिहाड़ो सहाबी रसूल जे फ़ैसिले मुताबिक़ ईद आहे। ऐं 30 सिपारा क़ुरान जा जंहिं महबूब मुहम्मद ते नाज़िल थियनि, जंहिंजे सदके सॼो क़ुरान मिले, उहो महबूब जंहिं ॾिहाड़े अचे उहो ॾिहाड़ो ईद आहे या न आहे? ॻाल्हायो अदा। हिकिड़ी आयत लहे, हिकिड़ी ॻाल्हायो, हिकिड़ी जंहिं ॾिहाड़े हिकिड़ी आयत लहे उन ॾिहाड़े खे हज़रत अमीर उमर ईद सॾे, नबी करीम जो सहाबी ईद सॾे, चवे त इन आयत जे नुज़ूल वारो ॾिहाड़ो असांजे लाइ ईद आहे। अदा हिकिड़ी आयत लहे त ईद, ऐं जंहिं सोहणे जे सदके अलाह जूं 6666 आयतूं मिलनि ऐं मुकमिल क़ुरान मिले, मुस्तफ़ा न अचे त क़ुरान कोन हुजे हा, महबूब जे सदके क़ुरान मिलियो, पोइ जंहिंजे सदके सॼो क़ुरान मिलियो, सुन्नी तॾहिं चवंदो आहे त मुस्तफ़ा जे ॼमण जो ॾिहाड़ो ईद आहे। हाणे असां उन खे मीलाद वारे ॾिहाड़े खे ईद मीलाद चऊं या न चऊं? इस्लाम में ईदूं ॿ
आहिनि। हिकिड़ी ज़ुल्हज वारी ईद, ॿी वरी ईद आहे ईद उल फितर। तव्हां टी खणी ईद ठाही आहे, ईद मीलादुन नबी। ओ चाचा तोखे ख़बर ई कान्हे का महबूब मोहम्मद करीम जी हिकिड़ी न 50 हदीसूं बीठियूं आहिनि जंहिंमें मुस्तफ़ा फरमायो त हर हफ़्ते मोमिन जे लाइ जुमो ईद न पढ़ियो आहे त हली आ 2-3 ॾिहाड़ा असांजे मदरसे में दाख़िला वक़्त मां पढ़ाया हदीसूं ॾेखारिया आहे जंहिंमें नबी करीम इस्लाम में 2 दुहन तुंहिंजे पीउ जी शरीयत आहे। हुजूर चवे त हर जुमो ईद आहे, तूं चओ 2 दुहन। अब महीने में घणा जुमा ॻाल्हायो त घटि में घटि कीअं ज़रूरी 4 थी सघे थो, वधि में वधि 5 बि थी पवनि, पर 4 त पक हूंदा जुमा। हिकिड़े महीने में 4, ॿिए महीने में 4, महीना कुल घणा 12, 4 12 ॾाढे त ॻाल्हायो 48 ईदूं त थियूं जुमनि वारियूं ऐं 2 ईदूं ॿियूं कुल थियूं 50। महबूब मदीने वारो मीर चवे त साल में 50 ईदूं, हे वरी ठोड़ू चवे 2 ईदूं। जाहिल, मुतलक जाहिल। रुगो तव्हांखे ड्रिगी ॾाढी नज़र थी अचे, बाक़ी ॿियो ख़ैर आहे। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़, महबूब करीम जे सदके इहे ईदूं मिलियूं। रब जो कसम आहे, जे आमना जो लाल न अचे हा त का बि ईद कान मिले हा। निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल। निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल। सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। असांखे रमज़ान मिलियो त मुस्तफ़ा जे सदके, क़ुरान मिलियो त मुस्तफ़ा जे सदके, ईमान मिलियो त मुस्तफ़ा जे सदके। ख़ुदा जो कसम आहे, जेकॾहिं असांखे रब रहमान मिलियो त बि मुस्तफ़ा जे सदके। आमना जो लाल न हुजे हा त कुझु न मिले हा। लौला कलमा ख़लक़तुल अफ़लाक। क़ुदसी हदीस आहे, रब करीम पाण फरमायो आहे, ओ मुंहिंजा महबूब अगरि तोखे पैदा न कया हा त कुझु न पैदा कया हा। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी भी हर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। असां त चऊं था असां ते सोने नबी जो थोरो आहे, चओ असां ते नबी साईं जो एहसान आहे न साईं। हिननि जो हिकिड़ो मुल्ला आहे, उन किताब लिखियो आहे, लाड़काणे में रहंदो आहे। माज़ल्ला मूंखे चवंदे शर्म थो अचे। किताब जो नालो रखियो अथसि आईन ए एतिक़ाद, अक़ीदनि जो आहीनो। उन किताब में लिखे थो त नबी करीम जो न को असां ते अॻे थोरो हो, न को हाणे आहे। नबी करीम अलैहिस्सलाम न को असांखे हाणे फ़ाइदो थो ॾिए, न को क़यामत में ॾींदो। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, असां त ईअं चवंदा आहियूं त 24 कलाक असांखे जेको मानीअ जो टुकुर मिलंदो आहे सो बि मुस्तफ़ा जे सदके मिलंदो आहे। हबीब जे सदके सभु कुझु मिले थो, सभु कुझु नबी जो सदको आहे। अफ़सोस जो मक़ाम आहे जो मुस्लमान सॾाइण वारा पंहिंजे नबी जे लाइ कहिड़ो गंदो अक़ीदो रखनि था। नऊज़ बिल्लाहि मिन ज़ालिक। हुन में ईअं बि लिखियो अथई त नबी खे त 40 साल ईमान जी बि ख़बर कान हुई, नबी खे 40 साल त क़ुरान जी बि ख़बर कान हुई। 40 साल नबी खे ईमान जी बि ख़बर कान हुई। ओ अदा तो पढ़ियो कोन्हे। अमर आमना फरमाए थी रब्बुल आलमीन जो कसम, जमल मुझे महबूब मोहम्मद करीम जी विलादत थी
मां अम्मा आया मूं ॾिठो त महबूब करीम जीअं जो ॼावा त ॼमण सां मुंहिंजे महबूब ज़मीन ते सजदो कयो ऐं सजदो करे उथी करे ॿई आङुरियूं मथे खणी फरमाइनि था अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। ओ मुल्ला तूं तो चवीं त 40 साल मुहम्मद करीम खे का ईमान जी ख़बर कान हुई, पर महबूब जी अम्मा थी फरमाए त ॼमण सां मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम ख़ुदा जे तौहीद जो ऐलान फरमायो। केॾी वॾी तौहीद आहे, केॾी वॾी गुस्ताखी आहे, केॾी वॾी मुंहिंजा दोस्त बेहयाई आहे जो नबी करीम जे लाइ चइजे त नबी करीम खे 40 साल ख़बर कान हुई। हिननि जो हिकिड़ो मौलवी हो ज़करिया हुस नालो, हे जेके तबलीगी जमात वारा बिस्तरा खणी हलंदा आहिनि, इन्हनि जो चङो मुड़ुसु हो। उन्हीअ जे लाइ पंहिंजे किताब में लिखियो अथनि त मौलवी ज़करिया ॼाओ अञा मां हुनखे खीर ई कोन छॾायो, 2 साल ॿारु खीर पीअंदो आहे। घणा साल तव्हां वटि अलाए घणा साल पीअंदा आहिनि ॿार? ॾाढे त ॻाल्हायो, घणा साल? 2 साल। जे तो अञा मौलवी साहब माउ जो खीर ई कोन छॾियो हो, अञा खीर पे पी तई, माना 2 सालनि जो हुयो। मौलवी ज़करिया देवबंदी हाणे पंहिंजे मौलवी खे पढ़ाइनि था, मौलवी साहब अञा माउ जो खीर ई कोन छॾियो त हुनखे सूरत बकर 28 पारा सभु यादि हा। हाणे हिननि जे मौलवीअ खे खीर पीअण वारी उमिरि में अञा 2 सालनि जो इहो त 28 पारा क़ुरान जा यादि, ऐं मुहम्मद करीम खे 40 साल ईमान जी बि ख़बर कान हुई। अफ़सोस जो मक़ाम आहे, अबा इहो मुस्लमान खे मौलवी चइबो या जाहिल चइबो? ॾाढे त चओ, ज़ोर सां त चओ, इहे वॾा जाहिल आहिनि मुंहिंजा दोस्त। इहो महबूब करीम जी तौहीन ते हिरल आहिनि, शर्म न ईंदो अथनि। इहे किताब छपाईंदा आहिनि, वरी विरहाईंदा आहिनि, वरी खपाईंदा आहिनि, वरी पाण खे इस्लाम जो ठेकेदार सॾाईंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह शला ताला तव्हां असांखे बद अक़ीदनि खां बचाए। ख़ुदा पाक जो कसम आहे, मुहम्मद करीम लाइ ईअं चवण त रसूलुल्लाह खे ईमान जी ख़बर कान हुई, ख़ुदा जो कसम आहे रसूलुल्लाह जी तौहीन आहे। बस या रसूल अल्लाह हक चार गया मुझा सोना, या नबी करीम जी तौहीन आहे, गुस्ताखी आहे नबी जी। जो नबी ला चइजे त नबी खे 40 साल का ईमान जी ख़बर ई न का क़ुरान जी ख़बर ई, इहो नबी जी बेअदबी आहे, गुस्ताखी आहे। ऐं नबी जी गुस्ताखी, नबी जी तौहीन कुफ्र आहे। चओ चओ नबी जी तौहीन, ॾाढे जो नबी जी तौहीन, इहो कुफ्र जो कलमो आहे। ईअं चवणु कुफ्र थी वियो जेको चवे त नबी खे क़ुरान जी बि ख़बर कान हुई, 40 साल ईमान जी बि ख़बर कान हुई, इहो कुफ्र थो करे पियो। मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुदा ताला वॾो इल्म अता फरमायो। ख़ुदा पाक जो कसम आहे, हज़रत हलीमा, चओ सुभान अल्लाह। वाह वाह भाग मौला वधाई हलीमा, नबी जहिड़ो बचड़ो न पाई हलीमा। दायूं त ॿियूं बि घणियूं, पर मुस्तफ़ा जे दाई तां कुर्बान वञनि। तव्हां पटरी दन वारनि खे ख़बर आहे त परवेज़ मुशर्रफ जी दाई कहिड़ी हुई? कान्हे में ख़बर? हे मुल्क जो सदर लॻो पियो आहे, का ख़बर कान्हे। पर कुर्बान वञा मुस्तफ़ा करीम तां झंग जे ॿार खां पुछंदे न त आमना जे लाल जी अदाई कहिड़ी, चवंदो हज़रत हलीमा। दायूं त ॿियूं बि घणियूं, पर मुस्तफ़ा जे दाई तां कुर्बान वञा। तव्हां पटरी दन वारनि खे ख़बर आहे त परवेज़ मुशर्रफ जी दाई कहिड़ी हुई? कान्हे में ख़बर? हे मुल्क जो सदर लॻो पियो आहे, का ख़बर कान्हे। पर कुर्बान वञा मुस्तफ़ा करीम तां झंग जे ॿार खां पुछंदे न त आमना जे लाल जी अदाई कहिड़ी, चवंदो हज़रत हलीमा। हज़रत हलीमा थी चवे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नंढड़ा हा, मां महबूब करीम अलैहिस्सलाम खे खणी अम्मा सां मिलाइण मके वठी आयसि। 4 साल जी ॼमार, घणा साल? ॾाढे चओ, ज़ोर सां चओ। जीअं जो मके में दाख़िल थियसि, शहर हो, मुंहिंजो ख़्यालु शहर ॾे वियो। अञा जो ॾिसां त मुंहिंजो दिलबर आहे ई कोन। महबूब खे वठियो पई अचां, शहर में नबी करीम मूंखां हेॾे होॾे थी विया,
परेशान थियसि, हेॾे भॼा हेॾे भॼा होॾे भॼा हेॾे भॼा, चारई तरफ़ भॻसि त अलाए काॾे वियो। अम्मा जे हवाले कया, हा अम्मा नता मूंखां कीअं गायब थी विया। अम्मा हलीमा थी फरमाए मां ॾाढी परेशान थी आहियां। नेठि मूंखे हज़रत अब्दुल मुत्तलिब मिलियो। ओ अब्दुल मुत्तलिब तूं ॾाढो आहे, नबी करीम तुंहिंजो पोटो आहे, मां खणी वई हुयसि ताइफ़, अॼु 4 साल खां पोइ मोटाए अव्हां सां मुलाक़ात लाइ आई आहियां, त हाणे मूंखां गुम थी वियो आहे, लभे कोन थो, अलाए काॾे वियो आहे। हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमाए थो घबराए न, मुंहिंजो बच्चो गुम कोन थींदो। हज़रत अब्दुल मुत्तलिब चयो त मां हेॾे थो ॻोल्हियांसि, तूं भली ॿिए पासे ॻोल्ह। दाई हलीमा थी चए मां पंहिंजे मुड़ुस खे चयो त हाणे छा कयूं। हिकिड़ो माण्हू मके जो मिली वियो, उनखे पुछो बाबा ॾे ख़बर, हेड़े आरे पारे छोकिरो को ॾिठुई? चई काॾे वियो आहे ख़बर थी? कि मूंखे का ख़बर कान्हे, गुम थी वियो आहे, ऐं मां मुसाफ़िर आहियां ताइफ़ जी रहाकुण, तूं शहर मके जो को ॾिठो हूंदई? उन चयो त मां तोखे सलाह ॾियां, ॾे, चई बुत खानो आहे उन में हल, बुत खानो आहे उन में हल, उते हली बुत खां पुछूं था बास बास बुत जे आॾो, पोइ तूं चेके उनखे चइजां त जेकॾहिं मुंहिंजो बच्चो न बीहो त मां फलाणी शइ ॾींदुसि, बुत जे आॾो बास हली बास। अञा इस्लाम त कोन आयो हो न से ज़ाहिरी तरह। हज़रत दाई हलीमा थी चए त मां परेशान, सोणो लभे कोन पियो, ऐं अञा मूंखे का अञा अक़ीदे जी बि ख़बर कान हुई। उनजे चवण ते मां बुतखाने में हली वियुसि। हेॾे निहारियो, हेॾे निहारियो, उनजे चवण ते मां बुतखाने में हली वियुसि। अब्दुल मुत्तलिब वियो ॿिए पासे ॻोल्हण लाइ, मां वरी बुतखाने में वियुसि हली। उन मूंखे चयो त हाणे हे ॾिसे थी बुत वेठा आहिनि सभु असांजा अलाह आहिनि, इन जे आॾो बास बास चवनि त मुहम्मद मुंहिंजो बच्चो गाइब थी वियो आहे, इहो जेके लभी पए त मां तव्हांजे आॾो फलाणी शइ या पड़ो या का फंडर या का बकर मिड़ई तव्हांजे आॾो पेश कंदसि, अवां मूंखे बच्चो लही वियो। माई हलीमा दाई हलीमा थी चवे मां मजबूर थी पियसि, अक़ीदे जी बि ख़बर कान हुई, जहालत जो दौर हो, उन जे चवण जे करे मां बुतखाने में वञी बुत जे आॾो बि चयो, ओ बुत मुंहिंजो मुहम्मद गुम थी वियो आहे, मूंखे लही ॾियो। हाय हाय, जलालुद्दीन रूमी तो फरमाए चूं मुहम्मद गुफ्त आ जुमला बुता सर नगो गशतंद साजद आजमा। हजरत हमी हलीमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी मां जीअं जो सोहणे मुहम्मद करीम जो नालो खयो, बसि नालो खणंदी वियसि, जेके बि बुत हा सभु ऊंधा थी मुंहुं भर वञी किरिया, समूरा बुत किरी पिया। ऐं नबी करीम जी दाई थी फरमाए उहे बुत जेके बीठा हा उहो ख़ुदि हिंदू काफ़र जेको हो मुशरिक हो, उहो परेशान थी वियो त बुत कॾहिं बि कोन किरंदा आहिनि, कॾहिं बि कोन चुरंदा आहिनि, हमेशह बीठा हूंदा आहिनि। अॼु अलाए छो किरी पिया आहिनि त उहो बुत किरिया पिया आहिनि, पर अंदरूं आवाज़ पियो अचे गुफ्तो या वह ना गर्दद ऊज़ तू बल्कि या वह गर्दद अंदर जुमला उन बुतन मो अंदरो आवाज पियो अचे ओ हलीमा घबराए न, मुहम्मद करीम गायब कोन थींदो, इहो मुहम्मद करीम त असांजा अल्लाह पटे गायब कंदो, इहो त असांजी पाण पटींदो, असांखे तबाही बर्बाद कंदो। तूं घबराए न, इहो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे पाण ई मिली वेंदो। हज़रत दाई हलीमा थी चए मां फौरन ॿाहिरि निकितसि, मूं चयो त मां ग़लती कई आहे, छो हिते आई आहियां, अञा जो ॿाहिरि वञा ॾिसां त हज़रत अब्दुल मुत्तलिब नबी करीम खे आवर खां वठी पियो अचे पियो। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे ॾिठमि, मुंहिंजी ख़ुशी थी वई। रब करीम जो कसम आहे, मुस्तफ़ा खे 4 साल जा आहिनि त बुत सुञाणनि पिया, केरु सुञाणनि पिया, ज़ोर सां जो केरु सुञाणनि पिया, बुलंद आवाज़ सां जो केरु सुञाणनि पिया, अरे बुत सुञाणनि पिया त मुहम्मद सचो नबी आहे। ऐं मुल्ला थो चवे त मुहम्मद करीम खे न का ईमान जी ख़बर ई न का क़ुर जी ख़बर आई। शर्म अचणु खपे, ख़ुदा जो कसम आहे। तव्हां छाजा मुस्लमान आहियो, तव्हां छाजा मौलवी आहियो, अवां त बेदीन आहियो जो नबी जी गुस्ताखी था कयो। ख़ुदा पाक जो कसम आहे, मुहम्मद करीम खे सभु ख़बर आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आवाज़ पियो अचे हेॾो त साईं उन मौलवी जो नालो त ॿुधाया। हिकिड़ो आहे पाण खे वॾो सियासतदान सॾाईंदो आहे, लीडर सॾाईंदो आहे, तव्हांजे मुल्क में बि घुमंदो फिरंदो आहे, डॉक्टर ख़ालिद महमूद लाड़काणे जो सुमरो साहब। उन जो पीउ आहे मौलवी अली मोहम्मद, मां मूरी पुट बसर ख़ान। वो पीउ हुनजो मौलवी अली मोहम्मद आहे। उन अली ख़ालिद जे पीउ अली मोहम्मद जो बकवाद कयो आहे, उनजो किताब लिखियो आहे। मां चैलेंजूं कंदो थो रहां, उनजे रद में मूं किताब लिखियो आहे। उहो किताब मुंहिंजा दोस्तो अजीज़ो अॼु ताईं छापिजी हुनखे 10 साल थी विया आहिनि, पर मुल्ला खे ताक़त न आहे जो फ़क़ीर खे जवाबु ॾेई सघे। उन जे किताब आईन एतिक़ाद जे रद में मूं किताब शाया कयो आहे। 10 साल थी विया आहिनि, मां चैलेंजूं कंदो रहंदो आहियां। रुगो पडीदन में न, साल में 4 दफ़ा लाड़काणे में वेंदो आहियां। हिन हफ़्ते मुंहिंजो वरी लाड़काणे प्रोग्राम आहे। मां सदाईं चवंदो हुअसि, मुल्ला काॾे मरी वए? नबी लाइ पे चयूं त नबी खे 40 साल ताईं न का ईमान जी ख़बर हुई, न का क़ुरान जी ख़बर हुई। हे मूं किताब लिखियो आहे तुंहिंजे जवाब में, उनजो जवाब ॾे। पर मुंहिंजा दोस्त हराम जो जवाब ॾे। इंशा अल्लाह ताला उन खे ताक़त ई कान्हे जो फ़क़ीर खे जवाब ॾेई सघे, छो त हक़ जी को बि तरदीद नथो करे सघे। मुंहिंजा दोस्त कूड़ कूड़ आहे, हक़ हक़ आहे। मुंहिंजा दोस्त तव्हांखे तॾहिं ॿुधाए, मां नालो कोन ॿुधायां, पर हेॾो हमरा वेठा था चवनि साईं नालो ॿुधाए, नालो ॿुधाए। उहो कहिड़ो हो मौलवी, उहो कहिड़ो आहे जंहिं ईअं चयो आहे? तॾहिं ॿुधायो मां, मौलवी अली मोहम्मद नालो आहे हुनजो। मुंहिंजा दोस्तनि निभागे महबूब करीम जी गुस्ताखी कई आहे। अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे गुस्ताखी खां बचाए। ख़ैर, हाणे तव्हां सम्झी वियो त अल्लाह पाक जे फज़ल सां असांजे लाइ ईद मीलादुन नबी जो ॾिहाड़ो बि ईद आहे। महबूब जे ॼमण जो ॾिहाड़ो बि असांजे लाइ उन जे करे ईद आहे जो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम आयत जंहिं ॾिहाड़े नथी, उन ॾिहाड़े खे हज़रत अमीर उमर ईद सॼो आहे। जेकॾहिं हिकिड़ी आयत लहे त उहो ॾिहाड़ो ईद, ऐं जंहिंजे मथां सॼो क़ुरान अचे उहो जंहिं ॾिहाड़े अचे त उहो बि असांजे लाइ ईद आहे। अल्लाह ताला हाणे क़ुरान पाक में फरमायो, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम। हाणे तव्हां सभई चओ असांजो दीन मुकम्मिल आहे, असांजो दीन, असांजो नबी बि आख़िरी नबी आहे। क़ुरान तो फरमाए, मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन। अल्लाह ताला फरमाए तो मा काना मुहम्मद अबा अहदिन मिन रिजालिकुम, अवा मर्दन मा मुहम्मद करीम कहीं जो भी बाबो ना है, वलाकिन रसूल अल्लाह, बलक हो त अल्लाह जो रसूल आ, पर जहिड़ो तहिड़ो रसूल कोन्हे। व खातमन नबिय्यीन, मुंहिंजो मुहम्मद मुस्तफ़ा आख़िरी नबी आ। सभई चओ आख़िरी नबी, ज़ोर सां चओ, ॾाढे चओ आख़िरी। आख़िरी जो मतिलबु आहे त हाणे उन खां बाद में ॿिए कंहिं नबी जे अचण जी ज़रूरत ला नबी आबादी। ख़ुदि नबी करीम अलैहिस्सलाम पाण फरमाइनि था त मूंखां बाद में नबी कोन ईंदो, मां अल्लाह जो आख़िरी नबी आहियां। ऐं अल्लाह जे क़ुरान बि नालो खणी ॿुधायो, मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। रब करीम पंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जो नालो मुबारक वठी असांखे ॿुधायो आहे त मुंहिंजो मुहम्मद करीम आख़िरी नबी आहे, ॿिए कंहिं नबीअ जी ज़रूरत कान्हे। ऐं पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो दीन मुकमिल थियो, जॾहिं मुकमिल थियो त ॿिए जी ज़रूरत ई कान्हे का। मुकमिल थी वियो, नेमतूं तमाम थियूं। नबी खे ख़ुदा आख़िरी नबी करे मोकिलियो, व खातमन नबिय्यीन करे मोकिलियो, जो नबी करीम आख़िरी नबी आहे। हाणे जेको बि न दावा करे त नबी करीम अलैहिस्सलाम खां पोइ नबूअत हले थी, या दावा करे त मां नबी आहियां, या दावा करे त फलाणो नबी आहे, उहो दज्जाल आहे, कज़्ज़ाब आहे, कूड़ो आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, हाणे क़यामत ताईं ॿिए कंहिंजी ज़रूरत ई कान्हे का, मां मुहम्मद क़यामत ताईं नबी आहियां। हिकिड़ो तव्हांखे मां बुखारी शरीफ़ जो हवालो ॾियां, जंहिंखे तव्हां गौर सां यादि कयो ऐं पंहिंजे ज़हन में रखो ऐं पंहिंजे अक़ीदे खे दुरुस्त बनायो। हिकिड़े दफ़े हज़रत अमीर उमर खे, सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु,
तौरेत जा कुछ पन्ना हथ आया। तौरेत अल्लाह जो किताब हो जेको रब्बुल आलमीन हज़रत मूसा ते नाज़िल कयो हो। कहते ॾाढे ॻाल्हायो, पर जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो आयात उहो तौरेत मनसूख थी वियो। पर जन कागज़नि ते लिखियल हो उहे किथे मिड़ई महफ़ूज़ पिया हा। हज़रत उमर साईं खे हथ आया। हज़रत उमर वरी पंहिंजे ख़्याल सां त तौरेत अल्लाह जे नबी मूसा ते लथो आहे ऐं किताब बि अल्लाह जो आहे, खणी अची नबी करीम जे आॾो चई किबला हे तौरेत जा पन्ना आहिनि ऐं पढ़णु शुरू कई। दोस्तो अज़ीज़ो, हाणे जेको पढ़ंदो उन जी नज़र त कागज़नि में हूंदी आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ वेठो हो, ॿिया सहाबी वेठा हा। हज़रत अमीर उमर जो तौरेत जा पन्ना पढ़णु शुरू कया त नबी करीम जलाल में अची विया। हुज़ूर जो चेहरो मुबारक लाल थी वियो, नाराज़ थिया, पर ज़ुबान सां कुझु कोन पे फरमायो। हज़रत उमर जी नज़र कागज़नि में आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जे चेहरे खे अबू बकर ॾिठो त हुज़ूर नाराज़ थो थिए त पाण हज़रत अबू बकर थो थिए वई हक या उमर, ओ उमर अफ़सोस आहे तुंहिंजे लाइ, बंदि कर बंदि कर बंदि कर, पन्ना न पढ़, हेॾे निहार, मुंहिंजो महबूब कीअं नाराज़ थी वियो आहे, ॾमिरजी वियो आहे, तूं वरी नबी करीम जे आॾो थो तौरेत पढ़ी। हज़रत उमर फौरन तौरेत जा कागज़ बंदि कया। बंदि करे महबूब खे चई कि भला ग़लती थी वई आहे, माफ़ कयो। मां इन नियत सां पे पढ़िया त अल्लाह जो किताब आहे, इन नियत सां पे पढ़िया त नबीअ ते नाज़िल थियो आहे, मुंहिंजी ॿी का बि नियत कान्हे, मूंखे माफ़ कयो जेकॾहिं ग़लती थी आहे। त मुस्तफ़ा जलाल में फरमाइनि था उमर ॿुध, लौ कान मूसा हय्यन मा वसअहु इल्ला इत्तिबाई। ही तौरेत मूसा ते लथो आहे, पर यादि रख अमीर उमर, अॼु जेकॾहिं मूसा बि मौजूद हुजे हा त मूसा खे मां मुहम्मद जे पैरवी खां सवा ॿियो को चारो ई कोन हो। अॼु मां मूसा अलैहिस्सलाम जे लाइ तोखे ॿुधायां थो त मूसा बि मां मुहम्मद करीम जे कढ लॻे हा। तूं वरी मूंखे मूसा जो किताब तो ॿुधाई पियो, ख़ुदि मूसा बि मुंहिंजो उम्मती हुजे हा। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। मां तव्हां खां पुछां थो पटरीदनि जे मुसलमाननि खां त मूसा जहिड़ो कलीमुल्लाह नबी ऐं इहो वाहिद नबी हो जो अल्लाह ताला बग़ैर वही जे हुन सां कलाम फरमायो हो। कल्लमल्लाह मूसा तकलीमा, ॿियनि नबियनि सां ख़ुदा जो कलाम वहीअ जे ज़रिए थींदो हो, मूसा सां बराहे रास्त ॻाल्हाईंदो हो। पर उन मूसा जे लाइ बि आमना जो लाल थो फरमाए त अॼु मूसा जहिड़ो हुजे हा त मुंहिंजे कढ लॻी पवे हा, मूंखां सवा हुनजो चारो ई कोन हो। त जेकॾहिं मूसा बि मुंहिंजे नबी करीम जी गुलामी करे ऐं मूसा खे बि नबी करीम खां सवा चारो न हुजे त हुज़ूर जे ज़माने में या हुज़ूर करीम खां बाद में कंहिंखे ताक़त जो नबी सॾाए? केरु आहे जेको पंहिंजे पाण खे नबी चवराए? कूड़ो आहे, ग़लति आहे। अल्लाह तबारक व तआला मुहम्मद करीम खे आख़िरी नबी बनायो आहे ऐं ज़रूरत ई ॿिए जी कान्हे का। जॾहिं ज़रूरत हूंदी त ॿियो ईंदो, मुस्तफ़ा खां पोइ ज़रूरत आहे ई कान का। मुस्तफ़ा खां बाद चओ ज़रूरत ॾाढे चओ, महबूब करीम खां बाद में कंहिंजी ज़रूरत आहे ई कान का। तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे आख़िरी नबी मञो ऐं इहो अक़ीदो रखो त जंहिं बि शख़्स नबी करीम खां बाद नबूवत जी दावा कई या जेकॾहिं को ॿियो चवे त फलाणो नबी आहे, उहो ग़लति थो चवे, इस्लाम जो दुश्मन आहे, क़ुरान जो मुनकिर आहे, इस्लाम जे बुनियादी अक़ीदे जे इनकार जे करे काफ़िर आहे, जहन्नमी आहे, वाजिबुल क़त्ल आहे, उहो मुर्तद आहे। उन जहिड़ो दुनिया में ॿियो को दज्जाल आहे कोन को, छो त मुहम्मद मुस्तफ़ा खे ख़ुदा ताला आख़िरी नबी बनाए मोकिलियो आहे। हेॾे निहारियो हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा, उन जी वफ़ात आहे 150 हिजरी में। कहिड़े सन में ॻाल्हायो? 100 माना महबूब जे हिजरत खां पोइ 150 साल गुज़री विया। नबी करीम जो ज़मानो, उन खां पोइ हज़रत अबू बकर जो ज़मानो, अमीर उमर जो ज़मानो, हज़रत उस्मान जो ज़मानो, शेर ख़ुदा जो ज़मानो, अली मुर्तज़ा ताईं महबूब जे विसाल खां पोइ 30 साल गुज़रिया। उन खां पोइ हज़रत मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ताबई तबो ताबई गुज़रंदा विया। इहो ज़मानो हलंदो हलंदो ता त 150 साल गुज़री विया। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़े जी वफ़ात 150 हिजरी में आहे। इमाम आज़म जे ज़माने में हिकिड़े माण्हू चयो त मां नबी आहियां। छा चई? हिकिड़े शख़्स दावा कई
हज़रत इमाम आज़म जे दौर में त मां नबी आहियां। हज़रत इमाम आज़म फरमाइस तूं काफ़र। छा चईंसि? सभई चओ बुलंद आवाज़। हुन छा चयो त मां नबी आहियां। हज़रत इमाम आज़म चयो तूं। इमाम साहब खे चई तकड़ न कर, मां दावा कई आहे त मां नबी आहियां, तूं यकदम खणी फतवा ॾिनी त काफ़र आ। मां दलील वठ, मां सबूत वठ, मूंखे चओ त दावा जो को दलील ॾे। पोइ जे दावा जो दलील मां ॾियां त ठीकु, पोइ जे भला न ॾियां त पोइ काफ़र चओ। ईअं बसि यकदम काफ़र। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था मूंखे ईमान प्यारो आहे, जेकॾहिं मां तोखां दलील घुरंदुसि त मुंहिंजो ईमान ख़तम थी वेंदो। मूंखे पंहिंजो ईमान प्यारो आहे। चओ मूंखे पंहिंजो ईमान। तंहिंजे करे मां पंहिंजे ईमान खे बचाईंदुसि, मां पंहिंजो ईमान ज़ाया कोन कंदुसि। मां तोखां दलील घुरां त मां काफ़र थी वञा। तंहिंजे करे मां छो पाण तोखां दलील घुरां? तो दावा कई आहे त मां नबी आहियां, मां चवां थो तूं काफ़र आ। हुन चयो भला इहो वरी कीअं दलील घुरण सां तूं काफ़र कीअं थींदे? मां कलमो त कोन थो भरे, चवंदे दलील ॾे, सबूत ॾे, इन में काफ़र थींदे? चए हाओ। चए कीअं भला, छो काफ़र थींदे? चए थो जॾहिं मुंहिंजे नबीअ चयो आहे त ला नबी अबादी, मां मोहम्मद करीम खां पोइ नबी कोन्हे। क़ुरान थो चवे व ख़ातमन नबिय्यीन, मोहम्मद करीम आख़िरी नबी आहे। अल्लाह चवे आख़िरी नबी, नबी चवे ॿियो नबी कोन्हे। मूंखे माना एतबार कोन्हे जो तोखे चवां त दलील ॾे। तंहिंजे करे ओ भाड़िया तोखां दलील वठंदुसि कोन को, मूंखे अल्लाह ई अल्लाह जे रसूल ते भरवसो आहे। तोखां दलील वठंदुसि त मां काफ़र थी वेंदुसि। इन जे करे तोखां दलील वठण जी ज़रूरत ई कान्हे का, मुंहिंजो मोहम्मद करीम आख़िरी नबी आहे। सभई चओ असांजो नबी, असांजो नबी, असांजो नबी। ऐं मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम खां पोइ कई अहिड़ा कूड़ा पैदा थिया जन नबूअत जी दावा कई। ईअं न चओ त हिकिड़ो 30 नबी करीम पेशन गोई कई आहे। सरकार फरमाइनि था त 30 दज्जाल पैदा थींदा, 30 कज़ाब पैदा थींदा। कुर्बान वञा ग़ैब दान नबीअ तां। नबी फरमाए थो त 30 दज्जाल पैदा थींदा, 30 काकूड़ा पैदा थींदा, जेके मां मोहम्मद करीम खां पोइ नबूवत जी दावा कंदा। पाण फरमाइनि था मां अॻुवाट ऐलान थो करे वञा, इहे 30 ई जहन्नमी हूंदा, मां मोहम्मद अल्लाह जो आख़िरी नबी आहियां। खत्मे नबूवत, खत्मे नबूवत, खत्मे नबूवत। खल्क छिती थी वई आहे। अरे खत्मे नबूवत, खत्मे नबूवत तुंहिंजी कूड़ी दावा है। जेकॾहिं तूं इहा ॻाल्हि मञे थो त नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो आहे त मूंखां पोइ 30 दज्जाल कूड़ा पैदा थींदा जेके नबूवत जी दावा कंदा। जेकॾहिं इहा ॻाल्हि तूं नथो मञी त पोइ तूं बि कूड़ो आहे। पर जे मञणी पवंदई त नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो आहे त मूंखां पोइ 30 दज्जाल पैदा थींदा, 30 कज़ाब पैदा थींदा, 30 कूड़ा नबी नबूवत जी दावा करण वारा पैदा थींदा। जे मोहम्मद करीम ईअं चयो आहे ऐं हदीस सही आहे त पोइ मञणो पवंदो त अहले सुन्नत वारा सचा आहिनि। नबीअ खे ग़ैब जो इल्मु आहे, नबीअ खे ग़ैब जो इल्मु आहे। तॾहिं त फरमाए थो त मूंखां पोइ कूड़ा नबी पैदा थींदा, नबूवत जी कूड़ी दावा कंदा। मुसैलिम कज़ाब, अस्वद अनसी इन्हनि मज़ा हुआ, ऐं हिकिड़ो मिर्ज़ा कादियानी बि उन्हनि मज़ा हो, जेको कादियान मां दज्जाल पैदा थियो। तूं नबीअ जे इल्म ग़ैब जो इनकार कंदो आहे, माना तूं नबी करीम अलैहिस्सलाम जे इन हदीस खे न मञींदो आहे। मञणो पवंदी त मुहम्मद करीम सच चयो आहे। हुज़ूर रुगो ईअं चवे हा त ला नबी अबादी, मूंखां पोइ नबी कोन थींदो त बि ॻाल्हि सवली हुई। पर नबी करीम चयो त मूंखां पोइ नबी कोन ईंदो, पर ईअं फरमायो त कूड़ा 30 दज्जाल पैदा थींदा। इन मां साबित आहे त मुहम्मद करीम खे ख़ुदा ताला ग़ैब जो इल्मु अता फरमायो आहे, जो न पंहिंजे ग़ैबी इल्म जे ज़रिए मुस्तफ़ा ॿुधायो त माण्हू पैदा थींदा जेके कूड़ी नबूवत जी दावा कंदा। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जमात खे इन ते अक़ीदो आहे ऐं सुन्नी ख़त्मे नबूवत जा हक़ीक़त में सचा सचा अलमबरदार आहिनि। मूंखे जेकॾहिं चवणो नी त मां चवां ख़त्मे नबूवत जी दीवार में पहिरो पहिरो खाट देवबंद न हुयो। जागो था लाइ निंड अथव? निंड त कान्हे न। अल्लाह पाक महबूब करीम अलैहिस्सलाम जे ख़त्मे नबूवत जी दीवार खे मज़बूत बणायो।
चओ सुभान अल्लाह। उन्हीं मज़बूत दीवार खे क़यामत ताईं अल्लाह सलामत रखंदो। चओ आमीन। उहा महबूब जे ख़त्मे नबूवत वारी दीवार अॼु बि सलामत आहे, पर उन्हीं में सभ खां पहिरियां हिन बर्रे सगीर में, हिन हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जंहिं खाट हयो न, पहिरियों पहिरियों खाट हई। खाट केरु हणंदो आहे? चओ चोर। पोइ चोर पकड़जी पवंदो आहे। चओ चोर। पोइ छा कंदा आहिनि? भाॻिया कारो मुंहुं बि कंदा अथसि, पादरनि जी कंढी बि विझंदा अथसि। चओ सुभान अल्लाह। इहे न चोर जी सज़ा आहे त पादर विझोसि, कंढी विझोसि, गॾह ते चाढ़ियोसि, कारो मुंहुं कयोसि, चोर आहे, खाट थो हणे। ख़ुदा जो कसम आहे, ख़त्मे नबूवत वारी दीवार में हिन हिंदुस्तान पाकिस्तान में पहिरों पहिरों खाट देवबंदनि जे मौलवी कासिम नानोतवी हयो। किताब जो नालो आहे तहज़ीरुन नास। उन्हीअ में मौलवी कासिम नानोतवी लिखे थो त नबी करीम खां बाद में जेकॾहिं को ॿियो नबी अचे त ख़त्मे नबूवत में फ़र्क़ु कोन पवंदो। नबी करीम खां पोइ ॿियो को नबी खणी अचे बि त बि ख़त्मे नबूवत में फ़र्क़ु कोन पवंदो। अदा मां तव्हां खां पुछां थो, जेकॾहिं को चवे त कंहिंजूं अखियूं कढी छॾजनि त हुन जे दीद में फ़र्क़ु कोन पवंदो? अखियूं कढबियूं त दीद में फ़र्क़ु पवंदो या न? वरी चवे अबा कंहिंजूं ज़बान कटे छॾिजे त हुन जे ॻाल्हाइण में फ़र्क़ु कोन पवंदो? चओ पवंदो। अदा जेकॾहिं कंहिंजूं टंगूं वढे छॾजनि त हुन जे हलण घुमण फिरण में फ़र्क़ु कोन पवंदो? पवंदो। भला जेकॾहिं कंहिंजो कारो मुंहुं कजे त हुन जे हुस्न में फ़र्क़ु कोन पवंदो? पवंदो। पोइ जेकॾहिं मुंहिंजा दोस्त नबी करीम जे ज़माने खां पोइ ॿियो नबी अचे त ख़त्मे नबूवत में फ़र्क़ु पवंदो? चओ फ़र्क़ु पवंदो। पर असां चऊं था न को ॿियो नबी ईंदो, न को फ़र्क़ु पवंदो, ॿियो नबी अचणो ई कोन्हे को। इहो पहिरों पहिरों अक़ीदो देवबंदनि जे मौलवी कासिम नानोतवी तहज़ीरुन नास में लिखियो। मिर्ज़ा गुलाम अहमद भर में कुंड में लिखो वेठो हो। चई मौली साहब तूं थो चवीं ॿियो नबी अची सघे थो त माशा अल्लाह मां आयो आहियां। कासिम नानोतवी चयो वञ बड़ा कुर्सी त रखी पे मूं पंहिंजे लाइ, पर हे मूंखां अॻे ई चढ़ी वेही रहियो। कुर्सी ठाही हम पंहिंजे लाइ त मां वेहां, राह हमार कई हम त मां वेहां, इहो दग खोलियो हम त मुंहिंजे लाइ को नबूअत जो ऐलान थींदो। मूं जेसीं ताईं तयारी कई हे चंडो मूंखां अॻे वेही रहियो। पोइ अची कावड़ियो इहो कादा, इहो काफ़र आहे, इहो काफ़र आहे। तूं वेही हा त काफ़र कोन है, हू वेठो त काफ़र थी वियो आहे। जहिड़ो अक़ीदो हुनजो तहिड़ो तुंहिंजो, हू त तुंहिंजो शागिर्द आहे, तूं त चंडा हुनजो उस्ताद आहे। अल्हम्दुलिल्लाह जे मिर्ज़ा गुलाम अहमद खे शिकस्त ॾिनी त अहले सुन्नत जे पेशवा हज़रत पीर मेहर अली ॾिनी। ख़ुदा जो कसम बर्रे सगीर जी तारीख़ शाहिद आहे। लाहौर जो मोची गेट अॼु बि शाहिद आहे। मिर्ज़ा उते काफ़र आयो, कादियानी आयो, पीर बि आयो, पीर बि अहिड़ो जो सुभान अल्लाह। हज़रत पीर मेहर अली जी हिकिड़ी तव्हांखे करामत ॿुधायां। हज़रत ख्वाजा पीर मेहर अली गोलड़ा शरीफ़ में वेठो आहे। किथे वेठो आहे? पर पीर मेहर अली शाह साहब जो असल बाबो इते आयो हो, ॾाॾो बि हिते कोन आयो हो, सदन ॻोठ ॿियो हो। पर पीर मेहर अली शाह साहब जो जेको वालिद साहब हो उहो अची गोलड़ा शरीफ़ में वेठो। अॻु में गोलड़ा शरीफ़ में ॿिया सैयद हा जेके बुखारी हा, उहे बि असांजे अखियुनि जा नूर, अखियुनि जा। पर पीर मेहर अली हो जीलानी, मुंहिंजे गौस पाक जो बचड़ो। पोइ पीर मेहर अली जो बाबो जो आयो अची गोलड़ा शरीफ़ में रहियो, पीर मेहर अली जा नंढड़ो हो। उहे जेके बुखारी बुज़ुर्ग हा उहे चवण लॻा ओ पीर साहब ॾे ख़बर तूं सैयद आ? चई हा। चई न तूं सैयद कोन आ। पीर मेहर अली जे बाबे चयो त मां सचो सैयद आहियां। चई भला जे तूं सचो सैयद आ त तूं सुभाणे असांजे ओताक ते अच ऐं असांजी ओताक ते अची असांखे शुजरो ॾेखार। शुजरो छा ॾेखार?
जेको तुंहिंजो नसब जो शुजरो हुजे नबी करीम सां मिले त तूं सैयद आहे चए हाओ ॿियो ॾिहाड़ो थियो हज़रत पीर मेहर अली जो वाल साहब मुंहिंजा दोस्तो हुन सैयदनि जी ताक़त ते पहुतो हो तो अबा ॾाॾा खां वेठा हा हुननि जी दरबार हुई हुननि जा मुरीद हा हुननि जा लखे माण्हू हादिम हा उहे बुखारी साहब वेठा हा ही अकेलो मुसाफ़िर जॾहिं उते पहुतो आहे शाह साहबनि चयो ॾे ख़बर असां तोखे खट ते बि कोन वेहारींदासीं हेठि वेह अॻ में शुजरो ॾेखार त पोइ खट ते वेहारियूं पीर साहब चयो हाओ शुजरो आहे चई कहिड़ो आहे पीर साहब पंहिंजी टोपी लाहे खणी ज़मीन ते रखी छा कयईं टोपी लाहे ज़मीन ते रखियईं पीर साहब शुजरो के शुजरो इहो आहे जो तव्हां मां कोई मूंखे टोपी खणी ॾेखारे या रसूल अल्लाह दोस्तो अजीजो पीर मेहर अली जे बाबे साईं जो टोपी रखी शाह साहब हिकु ॾींहुं निहारे खिलनि पिया असां था चऊं त शुजरो ॾेखार हिन जी टोपी रखी आहे पीर साहब चयो बाबा खिलो न खणी खणी ॾेखारियो हिकिड़े शाह साहब नंढड़े छोकिरे खे चयो उथी उथी खणेसि टोपी पोइ बुखारी सैयदनि मां हिकिड़ो थियो टोपी में वञी हथ विधई हथ छा में टोपी न ही पहाड़ हो मोटी आयो बाबा मूंखां नथी खॼे वरी मुंहिंजा दादे खे इशारो कयूं उन खणी हथ विधो त पहाड़ वांगुरु चिरे ई कान पई हेतिरी टोपी आहे आख़िर जेको वॾो शाह साहब हो उहो उछो चई हा टोपी छो न खॼंदी ख़ुदा जो कसम आहे वञी हथ विझे त पहाड़ वांगुरु हुजे चिरे ई कान पई पीर साहब जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया पीर मेहर अली जे वालद जे कदमनि ते किरी पियो चवणु लॻोसीं बराबरि तूं सचो सैयद आहे जो असां तुंहिंजी कपिड़े जी टोपी नथा खणी सघूं बि कान्हे मूंखे मुहम्मद मीर खां खानदान में मिली आहे मां रसूलुल्लाह जो सचो बचड़ो आहियां हज़रत अब्दुल कादिर जीलानी जी औलाद आहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो उहे सभु बुखारी सैयद वरी मुरीद पीर मेहर अली शाह साहब जे बाबे जा था अॼु उन्हनि जो नालो कोन अॼु गोलड़ा शरीफ़ में नालो पीर मेहर अली जो आहे मोची गेट ते कादियानी भी आयो इहो गुलाम अहमद काफर भी आयो ऐं हेॾो पीर मेहर अली भी आयो मुनाज़रो हुजे ख़त्म नबूअत जे मौज़ूअ ते हुन सां कादियानी साहब हज़ारे मुरीद गॾु हा पीर साहब सां बि हज़ारे मुरीद गॾु हा पीर साहब चयो तूं नबी थो छॾाई मां नबी न आहियां मां नबी जे गुलामनि जो बि गुलाम आहियां नबी वटि मौजूदो हूंदो आहे टेबल था रखूं उन टेबल जे मथां कागज़ था रखूं कागज़ जे मथां कलम था रखूं तूं बि कलम खे चओ त पाण तुंहिंजी नबूअत जो ऐलान लिखे या वरी मां थो कलम खे चवां पाण ई मुंहिंजे मुहम्मद जे नबूअत जो ऐलान लिखंदो वॾो चालाक हो मिर्ज़ाई वॾो चालाक हो चई पीर साहब ये मदारियों के खेल है इस तरह नहीं होता दलील बाजी करो पीर साहब चो वॾो मदारी त तूं आहे पाण फरमा ओ कलम उठ खड़ा हो जा मेरे मोहम्मद करीम की खत्म नबूवत का ऐलान लिख दो खुदा की कसम लाहौर का शहर गवाह है मोची गेट गवाह है हजारों की तादाद में लोग मौजूद थे कलम खुद ब खुद खड़ा हो गया और चलने लगा लिखने लगा अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह व मुहम्मद खातमन नबिय्यीन दुनिया ॾिठो त पाण ई कलम उथियो पाण ई कागज़ ते लिखई मुंहिंजा दादो पीर मेहर अली शाह साहब जी करामत ॾिठई हमरा खे ॾकणी लॻी चई जल्दी कयो मूंखे कौरो भरे जो चई छो चई इस्तंजे जी ज़रूरत थी आहे काकू समय वियो त टूटी खुली वई सम्झो था काकू समय वियो त हमरा जो टोरो बि ई कोन पियो मुंहिंजा दोस्तो अजीज़ो वरी ॿाहिरि निकितो वरी अंदरि वञे वरी ॿाहिरि वरी अंदरि आख़िरकार एतिरो हिनखे टोर दस्तनि मजबूर कयो मुंहिंजा दोस्त अजीज़ मुरीद खे चई हाणे महिरबानी कर मूंखे काकूस में खट रखी ॾे उते को कमु हले जवान जी दॿ सही न सघियो मुंहिंजा दोस्तो अजीज़ो जे ॾिठई त हाणे मुंहिंजो मौत जो टाइम आहे ख़ुदा जो कसम आहे तारीख़ शाहिद आहे उन काकूस में दस्तनि जी हालत में हिनखे खयूं अमृतसर खणी मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाउ हुनखे काजान खणी आहे पर पूरे रस्ते में हिनखे गंदगी वहंदी रही जंहिंमहिल पंहिंजे ॻोठ में पहुतो
त अल्लाह जो कसम आहे, ख़ुदा शाहिद आहे, हुनखे हेठां त काकूस पियो वहे पर वात मां बि काकूस वहणु शुरू थी वियो, हिनखे अॻियां बि काकूस जारी थी वियो। ऐं मुंहिंजा दोस्तो दुनिया ॾिठो त जेको कूड़ी नबूअत जी दावा कंदो आहे उनजो इहो हशर थींदो आहे, आख़िर नतीजो निकितो जो हुन ख़बीस जा पूरा पसाब काकूस जे अंदरि थिया। मौत बि हुनखे काकूस में आयो, जमल मौत काकूस जे अंदरि पियो हो। रब्बुल आलमीन जो कसम आहे, जे कादियानीअ जो मुक़ाबिलो कयो त सुन्नत जमायत कयो। कल्ह जी ॻाल्हि आहे, कल्ह जी मरहूम भुट्टे जे ज़माने में जॾहिं क़ौमी असेंबली में ख़त्म नबूअत जो बिल पेश थियो हो त कादियाननि खे काफ़र करार ॾियो। उन टाइम ते मुफ्ती महमूद बि हुयो, मौलवी अब्दुल हकीम देवबंदी बि हुयो, समीउल हक़ बि हुयो, ॿिया बि देवबंदी हुया। मुंहिंजा दोस्तो मिर्ज़ा जे पुट खे बि घुरायूं त क़ौमी असेंबली में बिल पेश कयो त कादियाननि खे काफ़र करार ॾिनो वञे। त मिर्ज़ा गुलाम अहमद जे पुट कादियानी चयो त असां वटि किताब आहे तहज़ीरुन नास, पाकिस्तान में देवबंदी जमात जे वॾे खां वॾे मौलवीअ जो किताब आहे, उन में बि लिखियो पियो आहे त नबी करीम खां पियो ॿियो नबी अची सघे थो। कादियाननि सां अचे देवबंदी ॻाल्हाइनि। देवबंदन मौलाना शाह अहमद नूरानी खे मिंथ कई त असांजा वॾा ग़लती करे विया, असां कादियाननि सां ॻाल्हाइण जहिड़ा न आहियूं। ओ मौलाना शाह अहमद नूरानी जे अॼु सुन्नत जमात जो बेड़ो पार कंदो त वरी बि को सुन्नी कंदो। अल्लाह अकबर। उन्हीं टाइम ते मुफ्ती महमूद भी भजी वियो, मुजादा समीउल हक़ भी भजी वियो, मौलवी अब्दुल हकीम देवबंदी भी भजी वियो। जेके भी देवबंदी हा उन्होंने ॻाल्हाइण फिटो कयो। इहो मर्द मुजाहिद अहल सुन्नत जो पेशवा अल्लामा शाह अहमद नूरानी हो, जंहिंखे अल्लाह ताला हज़ारों रहमतूं नाज़िल फरमाए, जंहिं मिर्ज़ाइन जे ख़िलाफ़ मुंहिंजा दोस्त ॻाल्हाए सबूत पेश कया जो मञणो पइजी वियो त मिर्ज़ाई काफ़र आहिनि ऐं दिल बहाल थियो। ख़ुदा जो कसम आहे, जेकॾहिं कंहिं वक़्त में बि ख़त्म नबूअत जे मथां टाइम ईंदो आहे त सुन्नी पंहिंजा सिर पेश कंदा आहिनि। तव्हांखे तरगो ख़त्म नबूअत जा बोर्ड हणी चंदो वठणो आहे। ख़त्म नबूअत जो बोर्ड लॻो पियो हुजे, चंदो गॾु थिए, ॾोकड़ गॾु थियनि, बाक़ी मैदान में तव्हां कोन ईंदा आहियो। सुन्नत जमात खे न का बोर्ड जी ज़रूरत आहे, सुन्नत जमात खे न का चंदे जी ज़रूरत आहे। जंहिं महिल बि टाइम ईंदो आहे त महिल ख़ुदा जो कसम आहे या रसूल अल्लाह वारा अॻे हूंदा। मिर्ज़ा सर ज़फरुल्लाह 1952 में पाकिस्तान जो वज़ीर ख़ारजा हो। तव्हांखे ख़बर न आहे, पोड़नि खे ख़बर हुजे तो जे मां तव्हांखे ॿुधायां। इहो जेको सर ज़फरुल्लाह हो पाकिस्तान 47 में ठहियो, 52 में हुनखे वज़ीर ख़ारजा बनायो, पर उहो हुयो मिर्ज़ाई। केरु हो? सभु देवबंदी चुप हा। तहरीक ख़त्म नबूवत हली, इन्ही खे हटायो। पाकिस्तान जो वज़ीर ख़ारजा मिर्ज़ाई नथो थी सघे। ख़ुदा जो कसम जेल भरजी विया, तहरीकूं हलियूं। उन जी क़यादत करण वारो हज़रत मौलाना अब्दुल सत्तार ख़ान न्याज़ी हुयो। इहो वाहिद सुन्नी आलिम दीन हो जंहिंखे फांसीअ जी फतवा आई। हुकूमत सॼी सारी कादियाननि जी सपोर्ट पई करे। उन टाइम ते नाज़िम दीन जो दौर हो। उन मुंहिंजा दोस्त कादियाननि जी हिमायत कई। मौलाना अब्दुल सत्तार गिरफ़्तार थियो, जेल में वियो, कोर्ट में मार्शल लॉ कोर्ट में फतवा मिली, अब्दुल सत्तार न्याज़ी खे फांसीअ ते चाढ़ियो वञे। अब्दुल सत्तार चयो त अमर मूंखे ॼणियो ई ख़त्म नबूवत जे तहफ़ुज़ जे लाइ आहे। और मुंहिंजा दोस्तो अदीज़ो 17 ॾिहाड़ा मौली साहब फांसी घाट में आ। जंहिं 17 ॾिहाड़े हुनखे ॿाहिरि कढियऊं, ॿाहिरि आज़ादु कयूं त रोए पियो। दोस्तनि चयो तोखे मुबारक आहे जो तो फांसी माफ़ थी आहे। चवे थो मुबारक न ॾियो, जहीं ॾिहाड़े मूंखे फांसीअ जी सज़ा मिली आहे। 17 ॾिहाड़ा मां फांसी घाट में हुउसि। मां रोवां इन जे करे तो जो रोज़ रसूलुल्लाह मूंखे दीदार कराईंदो, रोज़ मुहम्मद करीम जी ज़ियारत थींदी हुई, रोज़ नबी करीम मूंखे अची चवंदो हो अब्दुल सत्तार घबराए न, मां मुहम्मद करीम तोखे आज़ादु कराईंदुसि। हाणे मां आज़ादु थी वियो हा, रोवां इन जे करे छो तो दीदार बंदि थी वियो आहे। और मुंहिंजा दोस्तो तारीख़ शाहिद आहे त ख़त्म नबूवत जी हमेशह हिफ़ाज़त कई आहे, त सुन्नत जमात कई आहे। तव्हां तरगो चंदो बटोरींदा आहियो, अवां बोर्ड लॻाईंदा आहियो, अवां ऑफिसूं क़ाइमु कंदा हो, अवां तंज़ीम ठाहींदा हो त दुनिया खां ॾोकड़ ख़रीद कयूं। लेकिन तव्हांजो अक़ीदो देवबंदीयो ऐं मिर्ज़ाइनि जो अक़ीदो साॻियो आहे। सुन्नत जमात जो अक़ीदो आहे त रसूलुल्लाह खां बाद ॿियो नबी कोन ईंदो। चओ मुहम्मद करीम आख़िरी नबी आहे। मिर्ज़ाई कटो काफ़र आहे, दज्जाल आहे। अल्लाह पाक मोमिन जी इज़त कई आहे, नबीअ जो त वॾो शान आहे। हुजे नबी वरी मरे काकूस में, अवा इहो थी सघे थो। ऐं वरी अहिड़ो ॼट जो पुटु बेवकूफ़ हो जो पाण चवंदो हो त कॾहिं कॾहिं अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तो मां जेका ॻाल्हि थो कयां उन जो सबूत दलील मां पेश कंदुसि, छो त सुभाणे किथे बि चैलेंज थो कयां, मां चैलेंज थो कयां, कादियाननि खे चैलेंज आहे, मूं ते कोर्ट में वञी केस कयो, जेकॾहिं मां ग़लति ॻाल्हि कयां त कोर्ट जेका सज़ा ॾे सा मूंखे क़बूल आहे, न त तव्हांजो ख़ुदि लिखियल मिर्ज़ा बशीर जो किताब लिखियल आहे, मुंहिंजा दोस्त कादियानी जे पुट जो किताब लिखियल आहे, पंहिंजे पीउ जी तारीख़ लिखे अथई, लिखे थो त बाबो मुंहिंजो ग़ुलाम अहमद चवंदो हो त कॾहिं कॾहिं मूंखे ज़ालाणी माहवारी बि ईंदी आहे। जागो था निंड अथव? पुट थो लिखे, पाण पुट मिर्ज़ा काफ़र जो पुट थो लिखे, मिर्ज़ा बशीर, त बाबो चवंदो हो त मूंखे कॾहिं कॾहिं असांखे त ॻाल्हि कॾहिं शर्म थो अचे, हुनखे त लिखंदे बि शर्म कोन आयो। अबा मर्द खे कॾहिं माहवारी आई? ॾाढे त ॻाल्हायो कान ईंदी आहे न साईं। थी सघे थो तव्हांजे तरह जे कादियाननि खे माहवारी ईंदी हुजे, पोइ चंडरा तव्हांजे पीर खे माहवारी ईंदी हुई त पोइ तव्हांखे बि ईंदी हूंदी, ऐं मर्द खे त माहवारी ईंदी कान्हे का, हू पाण पंहिंजे पेर ते कुहाड़ो थो हणे, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। हुन अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं पंहिंजे लाइ थो लिखे, चवे थो त मां अहिड़ो त नंढे हूंदे खां निभागो हूंदो हुउसि, स्कूल मां भॼी वेंदो हुउसि, बाबो रोज़ मोचड़ा हणंदो हो, स्कूल न वेंदो हुउसि, मूंखे ज़ोरी इम्तिहान ॾियारी, मां मैट्रिक जे इम्तिहान में बि फेल थी वियुसि। भाग वारो ऐं निभागो त परे खां पधरो, परे खे निभागे ॿार खे पिंगे में सुम्हार सौ त पियो हूंदो ईअं न साईं। अहिड़ी पंहिंजा प्रकार थो ॿुधाए त मां अहिड़ो चंडरो हूंदो हो जो अबो मूंखे पादर हणंदो हो, जूता हणंदो हो, स्कूल मां भॼी वेंदो हो। हिकिड़े हंधि लिखे थो पंहिंजे किताब में, मां अहिड़ो चंडरो हूंदो जो 2 टे दफ़ा अमर जा बूला नथूं चुराए विकिणी वियुसि। नथ सम्झो था? नथ बूलो सम्झो था? पनड़ा सम्झो था? मां जा ॻह खणी चोरी करे विकिणी आहे। अरे चोरनि जो मुंहिंजा दोस्त जेको तव्हांजो नबी मिर्ज़ाई आहे, चोरी कंदो हो माउ जी, उहो नबूअत जी बि चोरी थो करे, पर इनशा अल्लाह ताला सुन्नत जमात ज़िंदा चोर पकड़िजी पवंदो, पादरनि जी कंढी विझंदासीं इंशा अल्लाह। चोर खे कॾहिं बि चोरी कान फबंदी, सुन्नी ज़िंदहा त इंशा अल्लाह ताला मुहम्मद करीम जी ख़त्मे नबूत क़यामत ताईं ज़िंदहा। और मुसलमानो ख़बरदार ख़बरदार ख़बरदार, मां तव्हांखे मसइलो ॿुधायां, वाणियो हुजे, भील हुजे, कोली हुजे, मेघवाड़ हुजे, ईसाई हुजे, यहूदी हुजे, उन जे दुकान तां सौदो वठणु जाइज़ आहे। डॉक्टर हुजे, इलाज कराइणु जाइज़ आहे, मसवाड़ ते जाइ ॾियणु हुनखे जाइज़ आहे, पर जेकॾहिं कादियानी किथे डॉक्टर हुजे त उनखे इलाज कराइण बि हराम आहे। कादियानीअ खे किराए के बशर थो चवी, मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैसनि सां खंड दाल बसर वठण बि हराम आहे। इन्हीअ जे करे जो हो असली काफ़र हन, हे मुर्तद हन, इस्लाम में हिन फितनो पैदा कयो आहे। सभिनी दुनिया जे काफ़रनि खां बदतरीन काफ़र कादियानी आहे। चल अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे कादियाननि जे फितने खां बचाए। चओ आमीन, ज़ोर सां चओ आमीन, मुजादा बुलंद आवाज़ सां चओ आमीन। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब जो मुहाफ़िज़ आहे, पंहिंजे महबूब जे नबूवत जो मुहाफ़िज़ आहे। इहे मिर्ज़ाई जेके आहिनि, इहे कादियानी जेके आहिनि, से मुर्तद आहिनि। मां हुकूमत खां मुतालबो कंदुसि, हुकूमत पाकिस्तान खे खपे त क़ौमी असेंबली में इहो बिल पेश थियल आहे त कादियानी मुस्लमान न सॾाईंदा, कादियानी तबलीग न कंदा, कादियानी मस्जिदनि खे मस्जिद न चवंदा, उन्हनि जे मस्जिदनि जी शक्ल तब्दील कई वेंदी, पर दर पर्दा अंदर अंदर तबलीगूं कनि पिया, माण्हुनि खे गुमराह कनि पिया। असांजी हुकूमत ख़ामोश वेठी आहे। असां हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कंदासीं त पाकिस्तान जे आईन ऐं कानून ते अमल कयो वञे। इहे अक़लियत करार ॾिना विया आहिनि, इनखे तबलीग करण जी का इजाज़त कान्हे का। जिथे जिथे सरगर्मियूं कनि था, उन सरगर्मियुनि खे बंदि कयो वञे। सुभाणे जेकॾहिं को फितनो फसाद थी पियो त उनजा असां जवाबदार कोन हूंदासीं। इहा सॼी जवाबदारी मुंहिंजा दोस्त हुकूमत ते ईंदी। सुन्नी बर्दाश्त कोन कंदा। जेकॾहिं किथे कंहिं कादियानीअ को मुंहिंजा दोस्त का तबलीग कई ॾिठो हुयो, थी सघे थो को फसाद पैदा थी पवे। असां पंहिंजे मुल्क में फसाद नथा कयूं, हुकूमत खां मुतालबो कयूं था त हुकूमत जल्द खां जल्द कादियान ते पाबंदी विझे। तव्हांखे मंज़ूर आहे? अव्हांखे मुतालबो मंज़ूर आहे?
हुकूमत खां मुतालबो कंदा रहंदासूं अख़बारी नुमाइंदा हुजनि त असां उनखे बि मिल्थ कयूं था महिरबानी करे असांजो बयानु शाया कयो असांजो एजेंसन ताईं बयानु पहुचायो हुकूमत ताईं ऐवान ताईं पहुचायो वज़ीर आला वज़ीर आज़म ताईं पहुचायो गवर्नर ताईं असांजो पैगाम पहुचायो अलल ऐलान असां चऊं था लिखूं कोन था त कादियाननि ते फौरन पाबंदी विधी वञे कादियान खे फौरन तबलीग खां मनो कई वञे अंदरूं साज़िशूं कनि था उनखां रोकियो वञे जे न रोकींदा त असां इंशा अल्लाह ताला सुन्नी ताक़त जे ज़ोर ते रोकींदासीं इंशा अल्लाह ताला असां अॻे बि हिफ़ाज़त कई आहे आइंदा बि हिफ़ाज़त कंदासीं असांजो आख़िरी रत जो फुड़ो रसूलुल्लाह जे ख़त्म नबूवत आहे क़ुर्बान आहे अल्लाह ताला शाला तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए अवां जे सदके ख़ुदा ताला मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए असांजे नौजवाननि पदीदनि जी जमात माशा अल्लाह हे ख़ूबसूरत प्रोग्राम मुरतब कयो आहे अल्लाह तबारक व तआला उन जे माल में ईमान में दीन में दुनिया में बरकतूं नाज़िल फरमाए रब्बुल आलमीन असांखे ख़त्म नबूवत वारी गैरत नसीब फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू हाणे सभई उथी बि हो सलातो सलाम पढ़बी उन खां पोइ हज़रत साईं दुआ फरमाईंदा उन खां पोइ तव्हांखे इजाज़त हूंदी हाणे सभई उथी बि हो सलातो सलाम पढ़बी उन खां पोइ हज़रत साईं दुआ फरमाईंदा